इश्क मुर्शिद ड्रामे जी मक़बूलियत हिन वक़्तु उरूज ते आहे। कहाणी ख़याली दुनिया जीअं लॻे थी। बिलाल अब्बास, शमीर ऐं अलीगुल मलाह फज़ल बख़्श जो किरदारु अदा कयो आहे। शिबरा जो किरदारु दुरफ़िशां सलीम अदा कयो आहे ऐं टिन्ही किरदारनि जानदार अदाकारी कई आहे, जंहिंखे शौक़ीननि पसंदि कयो। ड्रामे जी कहाणी नए मरहले में दाख़िल थींदे अॻिते वधी रही आहे ऐं ड्रामो वॾे पैमाने ते रेटिंग हासिल करे रहियो आहे। उर्दू ड्रामा इंडस्ट्री सां वाॻियल कुझु सीनियर फ़नकारनि इश्क मुर्शिद ड्रामे ते नाकारी राय ॾिनी आहे ऐं कहाणी खे पुराणो ऐं मुद्दे ख़ारिज करार ॾिनो आहे। हिननि इश्क मुर्शिद ड्रामे जे फ़नकारनि खे ओवर एक्टर करार ॾेई छॾियो आहे ऐं अदाकार वसीम अब्बास चयो आहे त ड्रामे में बिलाल अब्बास ओवर एक्टिंग कंदे नज़र अचे थो। शमौन अब्बासी खे बि ड्रामे में ख़ामियूं नज़र अचे वियूं। हुन चयो त ड्रामे में अहिड़ियूं ख़राबियूं आहिनि जो खेसि ड्रामो सम्झ में ई नथो अचे। हीउ पुराणे क़िस्म जी कहाणीअ ते ॿधल ड्रामो लॻे थो। टीवी जी सीनियर अदाकाराउनि मरीना ख़ान, नादिया ऐं सादिया इमाम बि इश्क मुर्शिद जो तनक़ीदी जाइज़ो वठंदे चयो त हिन ड्रामे खेनि वधीक मुतासिर नाहे कयो। हुननि बिलाल अब्बास ख़ान जे ड्रामे खां वधीक हमज़ा अली अब्बासीअ जे ड्रामे जान जहां जी तारीफ़ कई। इश्क मुर्शिद ड्रामे ऐं ड्रामे जे फ़नकारनि ते तनक़ीद करणु शौक़ीननि खे बिल्कुलु बि न वणियो ऐं हुननि शमून अब्बासी समेत ॿियनि खे सख़्तु जवाब ॾिना आहिनि। शौक़ीननि जो चवणु आहे त जेके ॿियनि जे ड्रामनि ते तनक़ीद करे रहिया आहिनि उहे पंहिंजा ड्रामा ॾिसी वठनि। छा उन्हनि अहिड़ी बहितरीनु अदाकारी कई हुई? हुननि चयो त हीउ सभु वेही बिलाल अब्बास खे हेठां ॾेखारण जी कोशिशि करे रहिया आहिनि, पर इश्क मुर्शिद ड्रामे वॾो ख़ाल भरियो आहे ऐं ड्रामे खे ॾिसण खां सवाइ उन ते तनक़ीद करणु अजायो आहे। सोशल मीडिया वापेदारनि शमौन अब्बासी, मरीना ऐं ॿियनि खे निशानो बणायो ऐं चयो त अव्हां जो ॻाल्हाइणु नथो ठहे। सभिनी खे ख़बर आहे त बिलाल अब्बास ऐं ॿियनि फ़नकारनि बहितरीनु अदाकारी कई आहे, जंहिंखे ॾिसी हू ख़ुशि आहिनि। संदन मक़बूलियत अव्हां खां ॾिठी नथी वञे, इन लाइ अव्हां तनक़ीद करे रहिया आहियो। वापेदारनि खेनि ख़बरदार कयो त जेतिरी तनक़ीद अव्हां ते थींदी रही आहे उन खे नज़र में रखंदे इश्क मुर्शिद ड्रामे जी कास्ट ख़िलाफ़ु कुझु बि ॻाल्हाइण खां अॻु में 1000 भेरा सोचे वठो।